SK TV में सभिनी दोस्तनि जो स्वागत आहे। मुंहिंजी दरख़्वास्त आहे त हीअ ख़बर जेकी सिंधी जगत सां जुड़ियल आहे तव्हां ज़रूरु शेयर कंदा ऐं साबित कंदा त मुंहिंजी स्टेटमेंट ॾिनल बिल्कुलु ग़लति आहे। सिंधी TV SK TV ग्रुप ऑफ चैनल हाणे वेबसाइट आहे एस इंडिया TV। SK चैनल नाले सां ही सभिनी खां वधीक पहिरें मां पहिरियों वर्ल्ड जो चैनल हो जेको सैटेलाइट ते हलंदो, हाणे बंदि थी वियो आहे। ऐं हींअर ही चैनल जेको आहे यूट्यूब, फेसबुक, वेबसाइट, ऐप, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ऐं घणनि ई सोशल मीडिया ते तव्हां ॾिसी सघंदा आहियो। पर आश्चर्य आहे त ही चैनल जेॾी महिल असां पेश कंदा आहियूं त असां 350 खां मथे व्हाट्सअप ग्रुप आहिनि, उन्हनि में इन जी क्लिप मोकिलींदा आहियूं। उन खां सवाइ असां क्लिप मोकिलींदा आहियूं सभिनीनि ॿियनि भाषाउनि जूं बि। पर अचरज आहे त ॾिसो साम्हूं तव्हांजे हीअ हिकु रूप रमन की प्रेम कहाणी जंहिंमें मां बि आहियां ऐं ॿिया कलाकार सिंधी बि आहिनि। ऐं 15 ॾींहंनि जे अंदरि इन में 6,500 सिंधी ऐं नॉन सिंधी माण्हुनि ॾिठो आहे। ऐं अॻियां हली करे तव्हां ॾिसंदा अॼु हिन में असांजी ऐप आहे, उन में 7 लाख माण्हू जुड़ी चुका आहिनि। हीउ ॿियो तव्हां ॾिसी रहिया आहियो जेको असांजो हिकिड़ो ॿी सीरियल हुई 3 मंकीज़, इन में बि सभु सिंधी कलाकार हुआ। प्रोड्यूसर ख़ाली हिंदी हो ऐं भाषा हिंदी हुई, पर हिन में बि 52,000 प्लस माण्हू अॼु ताईं ॾिसी चुका आहिनि हिन महीने में। ऐं अचो त ॾिसो हिकिड़ी ॿी रिपोर्ट। शाबाश सिंधी शाबाश हिकिड़ी ऐप जेकी सिंधी TV नाले सां आहे, जंहिंमें 5 कार्यक्रम ॾेखारिया वेंदा आहिनि। उन में 5 महीननि में 7 लाख फॉलोवर्स अॼु ताईं जुड़ी चुका आहिनि। सिंधी प्रोग्राम त आहिनि, पर सिंधी प्रोग्राम ॾेखारण लाइ करे उहा हिकिड़ी ऐप आहे जेकी उन में हिंदी, गुजराती, सिंधी, कच्छी, गुजराती, इंग्लिश ऐं ॿिया घणेई लाइव प्रोग्राम बि हलंदा आहिनि। पर जॾहिं असां 6 लाख रोज़ जा लख माण्हुनि खे जॾहिं असां व्हाट्सअप ते ॿियनि सोशल मीडिया ते मैसेज ॾींदा आहियूं सिंधी हुजे गीत, त ओॾी महिल असां जेका आहिनि सिर्फ़ु 2,000, 1,500, 500 माण्हू ॾिसनि था। वाह भाई वाह सिंधी। ऐं हीउ ॾिसो हिंदी गीत सिंधी कार्यक्रम में शाबाश सिंधी शाबाश। मूं वटि लख सिंधी आहिनि जंहिंखे मां हर रोज़ु अलॻि अलॻि मैसेजिस मोकिलींदो आहियां ऐं उन मां हज़ारे माण्हू ॾिसंदा आहिनि व्हाट्सअप ते, यूट्यूब ते, फेसबुक ते। सभिनीनि में मोकिलण खां पोइ बि केतिरा माण्हू ॾिसनि था। ऐं हीउ ॾिसो असांजूं हिंदुस्तान जूं कुझु संस्थाऊं केतिरो न सुठो कलाकार आहे, केतिरो न सुठो ॻाए रहियो आहे ऐं सिंधी आर्टिस्ट आहे, मशहूरु आर्टिस्ट आहे। पर हिकिड़ी हिंदुस्तान जी रजिस्टर्ड न्यू दिल्ली जी सिंधी संस्था जंहिं लॻभॻि शायदि हिन महीने में हिकिड़ो प्रोग्राम गोवा में कयो, अखिल भारत सिंधी समाज आहे, यानी ऑल इंडिया लेवल जी सिंधी संस्था, ऐं उहो उते नॉन सिंधी प्रोग्राम पेश करे असांजे नौजवाननि खे ॿियनि खे छा थी मैसेज ॾियणु चाहे। छा असांजे सिंधी समाज में सिंधी गीत, सिंधी गज़लूं, सिंधी गाना ख़तमु थी विया आहिनि? चवण जो मतिलबु आहे हीअ तस्वीर तव्हांखे इन करे ॾेखारे रहिया आहियूं त थोरी देरि अॻु तव्हां जेको प्रोग्राम ॾिठो हिकिड़ी सिंधी संस्था, अहिड़ियूं घणियूं संस्थाऊं आहिनि जेकियूं पाण खे ॿुधाइनि थियूं त असां राष्ट्र लेवल जूं संस्था आहियूं, नेशनल लेवल जूं संस्था आहियूं, ऐं पंहिंजे प्रोग्रामनि में सिंधी गीत जे बदिरां हिंदी गीत पिया हलाइनि ऐं सिंधी कलाकारनि खां ओॾे हज़ारे गीत आहिनि, हज़ारे लखे गीत आहिनि। तंहिंखां पोइ तव्हां अगरि पाकिस्तान में बि ॾिसंदा त ॾाढा सुठा गीत आहिनि जेका असां हिंदुस्तान वारा उन में झूलेलाल अखर विझी करे, देश प्रेम विझी करे, सिंधी अखर विझी करे ॻाल्हाइनि था। असांखे हर को मैसेज हिंदीअ में लिखी करे सिंधीअ में त ॾियणु खपे।
असां अगरि हिंदीअ में था ॾियूं त ॾिसनि था वधीक माण्हू, ऐं सिंधीअ में ॾिसूं था लिखूं था त घटि था ॾिसनि। इहा असांखे शर्म जी ॻाल्हि आहे। SK TV जी कोशिशि आहे त तव्हां सिंधी ॻाल्हायो, सिंधी ॿोलायो। असांजा ॾिसो सिंधी केतिरा न कलाकार आहिनि, सिंधी केतिरा न डॉक्टर आहिनि, केतिरा न इंजीनियर आहिनि, केतिरा न पत्रकार आहिनि, ऐं केतिरियूं न असांजे डॉक्टर्स वग़ैरह जेके आहिनि उहे अलॻि अलॻि तरह सां इलाज कनि पिया ऐं सिंधी ॻाल्हाइनि था। घणेई संस्थाऊं लखें रुपया ख़र्च करे, चाहे BM केयर फाउंडेशन हुजे, सिंधी संस्था हुजे, राष्ट्रीय सिंधी समाज हुजे, गांधीधाम सिंधी समाज हुजे, उदयपुर जो सिंधी समाज हुजे, या ॿिए कंहिं शहर जो हुजे, तव्हां ॾिसी सघंदा। असां उन्हनि सभिनी खे प्रचार प्रसारित कयो था। अॼु सीरपुर जो बि सिंधी समाज ॾिसो प्रोग्राम करे रहियो आहे। असांजा श्री नारी भाई प्रोग्राम कंदा आहिनि त उते पहिरीं सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, ऐं असांजी कोशिशि इहा आहे त असां सभु गॾिजी करे सभु सिंधी ॻाल्हायूं। ऐं हीउ जेको तरीक़ो आहे, करोड़ रुपया गॾु करे असां उन्हनि खे घुरायूं था उन प्रोग्रामनि में जंहिंमें नॉन सिंधी प्रोग्राम कयूं था, ऐं जेका माण्हू अचनि था 5,000 रुपया हिकु ॾींहं जा या 30,000 रुपया हिकु ॾींहं जा होटलूं बुक थियनि थियूं, चाहे नागपुर हुजे, चाहे नासिक हुजे, चाहे पूना हुजे, चाहे मुंबई हुजे, चाहे गोवा हुजे, चाहे दिल्ली हुजे। त छा असांजे 1 करोड़ सिंधियुनि मां सिर्फ़ु 10,000 5,000 माण्हू ई होटल में रही करे सिंधियुनि जे प्रचार प्रसार कंदा? ग़रीबनि खे केरु इंफॉर्मेशन ॾींदो? विश्व लेवल जूं संस्थाऊं आहिनि, पंहिंजे नाले जे अॻियां विश्व संस्था लिखनि थियूं, इंटरनेशनल संस्था लिखनि थियूं, पर उन्हनि जे कार्यक्रम में बि मूं वटि एॾा प्रोग्राम जूं झलकियूं आहिनि जंहिंमें सिंधी त गुम थी वई आहे, हिंदी प्रोग्राम था ॾेखारिया वञनि। अचो त असांखे इन जे बारे में कुझु आवाज़ु खणणो खपे, ऐं तव्हांखे पंहिंजो मैसेज असांखे ॾियो। सिंधी फिल्मूं ठाहिण वारनि खे उत्साह कयो। ॾिसो सिंधी प्रोग्राम असां हाणे ॾिसूं था 500 2,000 3,000 घणा माण्हू था ॾिसनि। हिंदी प्रोग्राम विझूं था त 50,000 लख 2 लख माण्हू था ॾिसनि। त असांजा सिंधी माण्हू छो नथा ॾिसनि? ॾिसण में छा उन्हनि जा रुपया ख़र्चु थियनि था? ॿार बि ॾिसंदा, ॿारनि खे बि ॾेखारियो। ऐं बाक़ी करोड़नि जा रुपया ख़र्चे करे वॾी वॾी होटलुनि में वॾा चाहे गोवा हुजे, नासिक हुजे, मुंबई हुजे, इंटरनेशनल दिल्ली हुजे, उते पंहिंजा अब्जोपति वीचारा ख़र्चु करे ईंदा। त सिंधियुनि खे केरु माहिती ॾींदो, केरु ॿुधाईंदो? त अहिड़ियूं सभु ॻाल्हियूं छॾे करे असां यूनाइटेड थियूं, नंढनि नंढनि शहरनि में बि नंढा नंढा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयूं। पंहिंजे पंहिंजे शहर जा प्रोग्राम असांखे ॾियो, असां तव्हांजा वायरल कंदासीं। ऐं सदाई ॾिसंदा रहो सिंधी कच्छी TV, तव्हांजी पंहिंजी TV SK TV, याने सिंधी कच्छी TV।